अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अमीन ॾिसो पिया न्यूज़ नो आईनो प्रोग्राम साण करे आऊं आहियां काज़ी गंशर। अॼु असांजे वाक़े ते जंहिं इशू ते ॻाल्हि ॿोल कंदासीं उहो इंतिहाई दिलख़राश वाक़ियो आहे जेको ॾहरकी में पेश आयो आहे, जिते जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि असांजा माण्हू उन खां महरूम आहिनि, जंहिंजे करे रोज़ हादसा थियनि पिया। पर असांजी जेका तालका इस्पताल आहे ॾहरकी इस्पताल, उहा आवाम लाइ बेलाभ बणियल आहे ऐं उनखे अगरि कोस घर चइजे त बि ग़लति न हूंदो। अॼु जॾहिं जेको नए कोट जा रहवासी हुया जिन खे ट्रालर जो टकर लॻो, जंहिंमें 6 साला हिकु मासूम ॿारु हो ऐं उनजो चाचो जेको 22 साल जो हाजी आहे, उहे ज़ख़्मी थिया। जॾहिं उनखे ज़ख़्मियुनि खे इस्पताल आंदो वियो त उते अमलो न हुजण जे करे जेको मासूम ॿारड़ो आहे उहो फ़ौत थी वियो। जंहिंखां पोइ हिन वक़्तु सोशल मीडिया हुजे या आम माण्हू हुजे, उन में इंतिज़ामिया ऐं चूंडियल नुमाइंदनि जेको उनजे ख़िलाफ़ु ग़म ऐं गुस्सो ॾिठो पियो वञे। माण्हू जेको सोशल मीडिया ते ख़ूब इनखे तनक़ीद जो निशानो बणाइनि पिया इंतिज़ामिया खे। उन खां अलावा असां इन हवाले सां जेके हिते सियासी समाजी अॻवान आहिनि उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल करण जी कोशिशि कंदासीं। असल में जेके असां ॻाल्हि कयूं था पिया उहा इहा आहे त बुनियादी हक़नि खां आख़िर हितां जे माण्हुनि खे छो महरूम रखियो पियो वञे ऐं जेका उन जा जेके वारिस हुया उहे इस्पताल में तड़पी रहिया, दाहूं कंदा रहिया ऐं उनजो जेको वालिद साहिबु हो उनखे बेहोशी जा दौरा पइजी रहिया हुया। पर इंतिज़ामिया जेका आहे उहा हिते न हुजण जे बराबरि आहे। असां सां इन हवाले सां जाम अब्दुल फ़ताह समें जो जेको सियासी समाजी अॻवान आहिनि उहे असां सां गॾु आहिनि। असां उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं, उन्हनि खां पुछा कंदासीं त आख़िर ॾहरकी जी आवाम खे बुनियादी सहूलियतूं कॾहिं मिलंदियूं। जाम साहिबु अस्सलाम वालेकुम। जाम साहब, अॼु हिकु दिलख़राश वाक़ियो पेश आयो आहे ॾहरकी में, जंहिंमें हिकु मासूम ॿारु जेको आहे इस्पताल अमले जी लापरवाही सबबु फ़ौत थी वियो आहे, जंहिंखां पोइ सोशल मीडिया ते हितां जे माण्हुनि ते ग़म ऐं गुस्सो ॾिठो पियो वञे इंतिज़ामिया ख़िलाफ़ु। तव्हां इन इंतिज़ामिया जे अमल खे कीअं ॾिसो पिया? उते अमलो न हूंदो आहे, राति जो वञो त को हूंदो ई न आहे, सवाइ रेफर जे ॾहरकी इस्पताल इंतिज़ामिया ॿियो कुझु बि न करे पई। बिल्कुलु इहा सही ॻाल्हि आहे त अमले जी खोट आहे ऐं बुनियादी तिबी सहूलियतुनि जी खोट आहे। इन में को शक कोन्हे, इहो सारे सिंध जी साॻी सूरत हाल जेकी ॾहरकी जी आहे ऐं वाक़ई तमामु घणो ॾुखाईंदड़ वाक़ियो थियो आहे ऐं मासूम ॿार ऐं तड़पी मरी वियो आहे। ऐं सदाईं ईअं ई हूंदो आहे, कंहिं महिल डॉक्टर न हूंदो आहे, कंहिं महिल दवायूं न हूंदियूं आहिनि। अहिड़े ई मंज़र हुयो जॾहिं उन्हनि जी मूवी भरियल हुई त उन वक़्त में डॉक्टर जूं कुर्सियूं ख़ाली थी हुयूं ऐं पर वरी कुझु दोस्त बाद में वरी डॉक्टर साहिबनि जलूस कढियो त उन वक़्त में तमामु घणा पहुची विया साहबी साहब ऐं वरी भरींदा रहिया ऐं नारा लॻाईंदा रहिया। हिकु माण्हू जो जवान पुटु ज़ाहिर आहे तड़पंदो रहंदो, उनखे तिबी सहूलियतूं न मिलंदियूं त ज़ाहिर आहे फितरी ॻाल्हि आहे, उहो रिएक्शन कंदो ई कंदो। ऐं वाक़ई तमामु वॾो साञो थियो आहे। असां वटि जेको इहो वार्ड ठहियो आहे इन ते इनकारी बि थी हुई। इहा फरियाल टालपुर साहिब जो महिरबानी ठेकेदार हुयो जेको जंहिं ट्रामा सेंटर ठाहिया आहिनि, उनजूं भितूं अॼु बि उनजूं शाहिद आहिनि, जनरेटर उनजा शाहिद आहिनि ऐं उनजी जेकी मटीरियल आहे उहा कहिड़ी क्वालिटी जो आहे, कीअं आहे, इहे सभु शइ अहिड़े ई नमूने हिकिड़ी सियासी नमूने सां थिए थी पई। ज़ाहिर आहे त उते दवाउनि जो खोट सही नमूने सां इलाज न थिए थी ऐं वक़्तु सिर इहे शयूं नथियूं थियनि। सारे ज़िले में को बि सुठी हॉस्पिटल कोन्हे, एमरजेंसी वार्ड कोन्हे जिते घटि में घटि माण्हू बेसहारा माण्हू एमरजेंसी में खणी पुॼे। ऐं सदाईं लेटर ठहियो पिया रेफर जो, जेकॾहिं थोरो या घणो जेको बि आहे वञो बसि रही विया। त वरी इहो हिकिड़ो ज़ुल्म आहे। बुनियादी सहूलियतूं आहिनि इंसान जूं ऐं हेल्थ जीअं एजुकेशन आहे, हेल्थ अहिड़े ई नमूने सां एजुकेशन वारी कार आहे, त अहिड़े नमूने तमामु घणी ज़्यादती आहे ऐं इहे शयूं न थियणु घुरिजनि। त बहितर आहे जा ज़िम्मेवार हुकुमरान आहिनि ऐं हितां जा चूंडियल नुमाइंदा आहिनि जो हिते अञा ताईं इहे सहूलियतूं न ॾेई चुकिया आहिनि। जाम साहब, उनखे अलावा तव्हां ॾहरकी जा मुतहरिक किरदारु आहियो, तव्हां ॾहरकी जे लाइ हमेशह आवाज़ु बुलंद कंदा रहिया आहियो। छा हाणे ॾहरकी वासियुनि खे पंहिंजी बुनियादी सहूलियतुनि लाइ तहरीक हलाइण जी ज़रूरत न आहे, जो तहरीक हलाइनि ऐं पंहिंजूं बुनियादी सहूलियतूं जेके आहिनि उहे चूंडियल नुमाइंदनि खां वठनि ऐं हिते जेके इस्पताल में अमलो आहे उनजी बि घुर कई वञे उन में, ऐं जेके हिते सफ़ाई सुथराई जा मामला आहिनि उन्हनि जी बि उन तहरीक में घुर कई वञे? बिल्कुलु इहा हक़ीक़त आहे त इहे जेका बुनियादी मसइला आहिनि, पाणी जो मसइलो आहे, ड्रेनेज जो मसइलो आहे, हेल्थ जो मसइलो आहे, एजुकेशन जो मसइलो आहे, जेके माण्हू जे जीअण ऐं मरण जा मसइला आहिनि, रोज़मर्रा जा मसइला आहिनि ऐं इन जे लाइ बिल्कुलु फाइट थियणु घुरिजे, इन जे लाइ जिदोजहद हलणु घुरिजे। वक़्तनि खां वक़्तनि असां जिदोजहद बि हलाई आहे पंहिंजे प्लेटफॉर्म तां, शहरी इताद जे प्लेटफॉर्म तां
पर छाकाणि त सियासी पार्टियुनि जा हिकिड़ा ग्रुप आहिनि, पोइ उन्हनि जी इन्वॉल्वमेंट थी वञे, उन खां पोइ जेको उहे हितां कारआमद साबित नथा थियनि। वॾी महिरबानी जाम साहब, तव्हां असांखे टाइम ॾिनो। अब्दुल फताह समेजो साहब जो बि इहो चवणो, असां इन दहरकी जे जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि या जेका इस्पताल आहे, सफ़ाई जा जेके मसइला आहिनि, उन्हनि ते जॾहिं बि को मज़बूत आवाज़ उथाइण जी कोशिशि कंदा आहियूं त उन में सियासी माण्हू शामिल थी वेंदा आहिनि जेके उनखे नुक़सानु रसाईंदा आहिनि। अॼु जेको वाक़ियो हुयो उन ते जाम अब्दुल फताह समेजे साहब बि ॾुख जो इज़हार कयो ऐं उन जो इहो चवणो हो त जेके असां वटि सियासी जेका मुदाख़लत आहे उनजे करे असां इहे सभु भोॻियूं पिया। त हिते असां ॾिठो इहो आहे त जेके MS हूंदो आहे उहो बि कंहिं न कंहिं सियासी भोतार जी जेको वाठो हूंदो आहे उनखे लॻायो वेंदो आहे। उहो जेको उन्हनि जो अदब चऊं या उन्हनि जो जेको ख़िदमतगार चऊं, जेको उन्हनि खे हर महीने हिन बजट जे हिसे मां कुझु पैसा उन्हनि खे किचन जे ख़र्चे लाइ पहुचाईंदो आहे। त उन खां पोइ ज़ाहिर आहे अहिड़ा ई वाक़िया रोनमा ज़रूरु थींदा जंहिंमें अॼु मासूम ॿारड़ो जीअं हिन अमले जी लापरवाही जी भेट चढ़ियो आहे ऐं हिकु ज़ख़्मी जेको आहे उनजो चाचो हाजी लाड़िक, उहो हिन वक़्तु बि रहीम यार ख़ान जी इस्पताल में ज़िंदगी ऐं मौत सां जंग विड़े पियो। पर हितां जे जेके असांजा चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे अखियूं ॿूटे करे वेही रहिया आहिनि। उन्हनि खे हितां जी आवाम ऐं हितां जे माण्हुनि जो दर्द नज़र न पियो अचे जेके हिते रोज़ानो जी बुनियाद ते इस्पताल जे अमले जे वर चढ़नि था। ऐं असांजा हितां जा माण्हू हितां जे चूंडियल नुमाइंदनि खां ॿियो कुझु बि कोन था घुरनि। बुनियादी जेका सहूलियत आहे इस्पताल जी, जेका सिहत जी, फ़िलहाल उहा उन खां घुर करे रहिया आहिनि। जेका हितां जा माण्हू चवनि था उन्हनि खे सिर्फ़ु सिहत जेका उहा बि अगरि मुहैया कई वञे त चूंडियल नुमाइंदनि जा अहसान थींदा, मगर चूंडियल नुमाइंदनि खे हितां जे माण्हुनि जो को अहसासु कोन्हे। हितां जे माण्हुनि जी वोट जेको वठी करे उनखे वोट खे वरी नोटनि ते फ़रोख़्त करे उन नोटनि जी जेको ख़ुशबू में मस्तु रहनि था। हितां जे माण्हुनि जा जेके अहंजन, हितां जे माण्हुनि जा जेके ॾुख आहिनि उहे उन्हनि खे नज़र कोन अचनि पिया। जेको असां पंहिंजे न्यूज़ नाओ जे प्लेटफॉर्म तां उन्हनि जे ज़मीर खे झंझोड़ण लाइ हर रोज़ ई अहिड़ो आईनो उन्हनि खे ॾेखारींदा रहंदासीं जेको अॼु असां उन्हनि खे आईनो ॾेखारियूं पिया ऐं शायदि उन्हनि खे पंहिंजे हिन आईने में उन्हनि जो पंहिंजो भयानक चहिरो नज़र अचे ऐं हू कुझु न कुझु हितां जे माण्हुनि लाइ कनि ऐं हितां जे माण्हुनि जा जेके ॾुख आहिनि उन्हनि में जीअं घटिताई अची सघे। ऐं ईंदड़ प्रोग्राम ते ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ॿीहर हाज़िर थीबो न्यूज़ नाओ ते आईनो साण करे।